सियाणनि सही चयो आहे त 100 ॾींहं चोर जा पर हिकु ॾींहुं भाग्य जो ज़रूरु ईंदो आहे। रबन ऐं पठाणीअ जो बि ॾींहुं अचण वारो आहे। 250 एपिसोड में कमीनो कमाल ख़ान सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं निर्वार थी बीहंदो। जी हा नाज़रीन, जीअं त राणे खे आहिस्ता आहिस्ता शॉट लॻनि पिया ऐं उन तरीक़े सां राणे खे पंहिंजो सॼो होश अची वेंदो ऐं राणे खे इहा बि ॻाल्हि ज़हन में ईंदी त भाॼाई मीरा खे अगवा कराइण वारो कमीनो कमाल ख़ान ई आहे। छो त कमाल ख़ान राणे जे साम्हूं इहो पंहिंजो जुर्म एतिराफ़ करे चुको हो, क़बूल करे चुको हो त मीरा खे अगवा कराइण में सिर्फ़ु कमाल ख़ान जो ई हथु आहे। इहा ॻाल्हि जॾहिं राणो पंहिंजे भाउ रबन खे ॾसींदो त रबन ओड़ी वक़्त ई हथ में बंदूक खणी ओठे वारनि जे क़ैद मां कमीने कमाल ख़ान जी जान छॾाए अची हवेली में क़ैद कंदो, जिथे पठाणी ऐं रबन बंदूकनि जी ज़ोर ते कमीने कमाल ख़ान खे ॻिचीअ में ज़ंजीर पाराए कुते जहिड़ो हशर करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे कमाल ख़ान सां उहो हशर कंदा जो सॼे ॻोठ वारा इबरत जो निशानो सम्झंदा। जी हा नाज़रीन, रईस गफ़ार ख़ान बि रबन ऐं पठाणी खे सरेआम इजाज़त ॾींदो ऐं फ़ैसिलो ॿुधाईंदो त जेकॾहिं कंहिं बि ॻोठ वारे जो पाव पलांद कमाल ख़ान ॾे रहियल आहे त उहो बि हुन खां वसूल करे सघे थो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 250 एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी ही एपिसोड हूंदी। ॾिसंदा रहंदा असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़।